अस्सलाम वालेकुम नाज़रीन। रोज़ानी सिंधी न्यूज़ सां मां आहियां हामिद मीर। मेरापुर मां ख़बर शामिल कंदा हलूं जावेद मेमन जी रिपोर्ट मुताबिक़। मेरापुर ब्रेकिंग न्यूज़। मेरापुर भरिसां ॻोठु बचल बंबरो जो रवासी, सियासी समाजी शख़्सियत ऐं रोज़ानी इबरत अख़बार जो सीनियर रिपोर्टर ऐं सिंध आबादगार बोर्ड ज़िले खैरपुर जो अॻवान चेयरमैन अब्दुल अज़ीज़ बंबरो वफ़ात करे वियो, जंहिंजे जनाज़े निमाज़ ॻोठु बचल बंबरो में अदा कई वई। जनाज़े निमाज़ में सियासी समाजी सहाफ़ियुनि ऐं शहरनि जे वॾे अंग में शिरकत कई। संदसि मुड़ु खे अदीब लेखक मरहूम अता मोहम्मद बंबरो जे भर में सुपर्द ख़ाक कयो वियो। ॿिए पासे शहीद अज़ीज़ मेमन प्रेस क्लब तज़ियत मेड़ाको थियो, जंहिंमें सहाफ़ियुनि मुनीर मेमन, जावेद मेमन, श्री चंद अदलाणीअ, आफ़ताब अमन चाचड़, सरफराज़ अमन, आशिक़ चन्ना, पुनल कुंबर ऐं ज़मीर मेमन ऐं ॿियनि सहाफ़ियुनि शिरकत कई। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी अब्दुल अज़ीज़ बंबरो जे वफ़ात ते ॾुख जो इज़हार कंदे संदसि सहाफ़ती सियासी समाजी किरदार ते रोशनी विझंदे चयो त मरहूम अब्दुल अज़ीज़ बंबरो हक़ सच लिखंदड़ बहादुर सहाफ़ीअ सां गॾु समाज सुधारक हुयो। सिंध जे तारीख़ में सिंध लाइ कयल ख़िदमतूं सोनारी लफ़्ज़नि में लिखियूं वेंदियूं। जावेद मेमन, ब्यूरो चीफ रिपोर्टर, नौशरो फिरोज़। घणनि खे असां बे घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं। घणनि खे असां बे